ठुल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। मीर फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त सगा ठुल शाख जे तावन सां ठुल भरिसां ॻोठ अरसलान खान बंगलाणी मीर मुनीर खान बंगलाणी में हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम सिंध तरफ़ां हेपाटाइटिस जे बचाव जी मुफ़्त कैंप जेमस अस्पताल जे फोकल प्रिंस डॉक्टर रामचंद ऐं इंचार्ज हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जेमस जैकमाबाद डॉक्टर लियाकत अली अबड़ो ऐं डॉक्टर इकबाल अहमद अंसारी जे निगरानी में लगाई वई कैंप में आयल 329 माण्हुनि जी हेपाटाइटिस बी ऐं सी जी मुफ़्त टेस्टियूं कयूं वियूं। टेस्टनि मुताबिक़ 9 माण्हुनि खे हेपाटाइटिस बी पॉजिटिव ऐं 42 माण्हुनि खे हेपाटाइटिस सी पॉजिटिव हुई। हेपाटाइटिस पॉजिटिव मरीज़नि जी वॾी टेस्ट ऐं इलाज लाइ जेमस अस्पताल जैकमाबाद रेफर कयो वियो, जॾहिं त 320 माण्हुनि खे हेपाटाइटिस बी खां बचाव जी वैक्सीन लगाई वई। उन खां अलावा कैंप में 75 मलेरिया जे मरीज़नि जूं टेस्टियूं पिणु कयूं वियूं, जिन मां 31 माण्हुनि खे मलेरिया ज़ाहिर थी, जिन खे पिणु दवाऊं ॾिनियूं वियूं। जेमस जे फोकल प्रिंस डॉक्टर रामचंद, इंचार्ज HCP जेमस जैकमाबाद डॉक्टर लियाकत अली अबड़ो साहब, डॉक्टर इकबाल अहमद अंसारी ऐं ॿियनि मरीज़नि जो चेकअप करे खेनि मयारी दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। टेक्नीशियन मुश्ताक अहमद नूनारी, ज़ाहिद अली दायूद, दुर गोलो शामिल आहे। सगा ठुल जे सदर अब्दुल्ला नूनारी ॿुधायो त कैंप मीर मुनीर अहमद बंगलाणी जे तावन सां लगाई वई आहे।